अदा मूं बार बार तव्हां ॾे पंध कया आहिनि ऐं तव्हां आयो त घर में वेहो ई कोन था। तुंहिंजे दिल जे दर्द खे मां सम्झां थो अदी, मञा थो त तूं तकलीफ़ में आहीं, पर अदी तूं बि त ॼाणी थी त ॻोठ राज भाग में केॾा मसइला थी विया आहिनि। हाणे उन ॻोठ राज भागारनि जे मसइलनि खे छॾे करे मां जेसिताईं ॿियो कमु कीअं कयां, मूंखे त सुकून ई न ईंदो। पोइ अदा दिलावर सही पियो चए, तव्हां मुंहिंजे मुड़ुस जे हक़ ते धाड़ो हणी ऐं पाण चङा मुड़ुस थी वेही रहिया आहियो। ओ अदी मुंहिंजी भेण, मूं तुंहिंजे हक़ ते को बि धाड़ो न आहियां। ख़ुदा गवाह आहे, तूं बि ॼाणी थी त जंहिं ॾींहं खां तूं असांजे घर मां परणिजी हुन दर ते वई हुई, अॼु ताईं मूंखे हुन दर जो पाणी ठुक ताईं हराम आहे। अञा बि तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी। पोइ अदा चङ मुड़सीअ जी पग पंहिंजे मथां छो रखी अथई? को बि चङो मुड़ुसु नाहे असां मां। असां सभिनी ॻोठ वारनि मिली करे हिकिड़ी कमेटी ठाही आहे त जीअं हे चङा मुड़ुस असांजा मसइला नथा हल करे सघनि त असां पाण में मिली हिकु मुठ थियूं ऐं पंहिंजा मसइला पाण हल कयूं। अदा ॻोठ जे मसइलनि खे हल करण लाइ त चाकर खान वेठो हुयो न, पोइ तव्हांखे इहा कमेटी ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत पई? अॼु हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, जंहिं ॻोठ जे राज भाग जी पग जंहिं माण्हू जे मथां हुजे ऐं जंहिंखे चङो करे कुर्सीअ ते विहारियो वियो हुजे, उहो हिकु धारी छोकिरी जी मुस्कुराहट ते निछावर थी वञे, सभु कुझु भुलिजी वञे, सभु कुझु छॾे ॾे, मूंखे ॿुधाए उहो चङो मुड़ुसु थी सघे थो? कंदो के मसइला हल? न को। पर अदा बसि अदी बसि, इन मसइले ते मां कुझु बि ॻाल्हाइणु पसंदि न कंदुसि। बाक़ी तूं पंहिंजूं परेशानियूं ॿुधाए मूंखे, मां पंहिंजे वस खां कोन घटाईंदुसि। भेण आहीं मुंहिंजी, का दुश्मन न आहीं। जेतिरे क़दुरु मूंखां थी सघियो न, मां पंहिंजे जी जान सां तुंहिंजो मसइलो हल कंदुसि, वचन आहे तोसां। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, जो तूं मुंहिंजा मसइला हल नथो करे सघीं न, त मां पंहिंजा मसइला पाण हल कंदसि। अदी ओ अदी अको केर इन चरिए के समझा साईं सुरड़ त नाराज़ थी वई न। सुणा, तूं बि ॼाणी थी त केॾा ॻोठ राज भाग में मसइला लॻा पिया आहिनि। माण्हू जे माण्हू मथां पियो थो मरे, हिक ॿिए सां ॼुल्डा पट लॻी पई अथनि। हाणे तूं ॿुधाए त मां क़ौमी मसइलनि खे छॾे करे अदी जे मसइले जे पोयों लॻी पवां त आख़िर हिन ॻोठ जा मसइला हल केरु कंदो? जेसीं ताईं मां इहे पंहिंजे ॻोठ जा मसइला हल नथो कयां, तेसीं ताईं मां निंड नथो करे सघां, न ई मूंखे आराम ई थो, पोइ भले कुझु बि थी पए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।